अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम न्यूज़ टॉक में अव्हांखे भलीकार चऊं था ऐं पंहिंजे अॼु प्रोग्राम में असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो यानी नेब जे हवाले सां। त हीउ जेको इदारो आहे इन जो जेको क़याम आहे कीअं अमल में आयो ऐं उनजो मक़सदु छा आहे, नेठि हिन इदारे खे क़ाइमु करण जी ज़रूरत छो पेश आई ऐं हींअर जेका आहे हिन इदारे जेका आहे परफॉर्मेंस कीअं आहे, नेब जो जेको मौजूदा चेयरमैन आहे उन जी परफॉर्मेंस कीअं आहे ऐं केतिरा जेके बदउनवानी जा केस आहिनि नेब जेके आहिनि उन्हनि खे अंजाम ताईं पहुचायो आहे या क़ौमी नाणे में हींअर ताईं उन्हनि केतिरा जेके पैसा आहिनि उहे जमा कराइनि। सो ओवरऑल जेका नेब जी परफॉर्मेंस आहे ऐं नेब चेयरमैन जो जेको किरदारु आहे पाण उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। गॾो गॾु नेब जो जेको लॉ आहे, नेब कानून मौजूदा उन में तरमीम जूं बि ॻाल्हियूं थियनि पियूं। मौजूदा हुकूमत बि उन ते एग्री थी वई आहे, अपोज़िशन पार्टियुनि सां बि राब्ता हलनि पिया त नेठि इहा तरमीम करण जी ज़रूरत छो पई पेश अचे, छा उन सां हिन इदारे जे स्ट्रक्चर में या उनजी कारकर्दगी में का बहितरी ईंदी आहे छा। ओवरऑल पाण नेब जे हवाले सां ई ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं अॼु जे हिन ख़ुशूसी प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तर्ज़े निगार आहिनि इमदाद सूमरो साहब। सूमरो साहब तमामु घणी महिरबानी। ऐं उन सां गॾो गॾु ज़ाहिद खोखर साहब जेके धरती टीवी जा डायरेक्टर करंट अफेयर आहिनि उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। ऐं गॾो गॾु असांजी कोशिशि रहंदी आहे त कुझु ॿियनि माण्हुनि सां बि असीं ॻाल्हि ॿोल कयूं जन नेब ते तमामु घणो कमु कयो आहे ऐं नेब जी परफॉर्मेंस खे हू वेझे खां ॾिसंदा रहिया आहिनि। सो उन्हनि खां बि राय मालूम करण जी कोशिशि कंदासीं त हू इन इदारे जी परफॉर्मेंस खे कीअं पिया ॾिसनि। सो हिकु बार ॿीहर अव्हांजी महिरबानी सूमरो साहब। हाणे बेसिक हिकिड़ो जेको सुवालु आहे असांजे माण्हुनि जे ज़हननि में बि ज़रूरु ईंदो आहे त हीउ जेको इदारो आहे नेब जो, त नेठि हिन ऑलरेडी पाकिस्तान में खोड़ एहतिसाब जे हवाले सां इदारा जेके आहिनि उहे कमु कनि पिया, पर तंहिंजे बावजूदि हीउ जेको इदारो आहे उनजो क़याम कीअं अमल में आयो। पहिरियों सुवालु आहे, कुझु माण्हू सम्झणु चाहींदा ज़रूरु कॾहिं हीउ इदारो जुड़ियो, हुन इदारे जो स्ट्रक्चर कीअं आहे, कमु कीअं आहे। पाण जेकॾहिं उन ते ॻाल्हायूं जीअं असांजे माण्हुनि खे ख़बर बि पवे, देन पोइ फर्दर पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं मौजूदा जेका नेब जी परफॉर्मेंस आहे। महिरबानी नसीर भाउ। हाणे सुवालु इहो आहे त नेब जो इदारो कॾहिं वजूद में आयो, छो आयो, उनखां उनजो बैकग्राउंड छो आयो। त फेडरल लेवल ते, वफ़ाक़ी लेवल ते जेके करप्शन, वाइट कॉलर क्राइम, ख़ासि तौर ते करप्शन या ॿिया जेके मामला आहिनि उन्हनि खे ॾिसण जे लाइ FIA जो इदारो मौजूदु आहे, जेके फेडरल इन्वेस्टिगेशन एजेंसी चयो वञे थो। त उहा जेका फेडरल डिपार्टमेंट्स आहिनि, वफ़ाक़ी हुकूमत जा जेके खाता आहिनि उन्हनि में जेकॾहिं का करप्शन थिए थी, उन्हनि जूं के शिकायतूं थिए थी त उन जे लाइ स्पेसिफाइड आहे FIA जो इदारो। ऐं बिल्कुलु उन ई तरह उन ई तर्ज़ ते सभिनी सूबनि में, पाकिस्तान जा जेके चारई सूबा आहिनि उन्हनि में वरी प्रोविंशियल एंटी करप्शन एस्टेब्लिशमेंट जा इदारा मौजूदु आहिनि जेके सिर्फ़ु सूबाई इदारनि खे ॾिसी सघनि था। माना ॿिन्ही जो डोमेन अलॻि आहे। FIA खे तव्हां चई सघो था त उहा वफ़ाक़ी एंटी करप्शन आहे, वफ़ाक़ी एंटी करप्शन जो इदारो आहे। थोरो उनजो दाइरो वधीक आहे, उहो कॉर्पोरेशन्स खे बि ॾिसे थी, उहा काफ़ी माना शयुनि खे ॾिसे थी, बिज़नेस जेके आहिनि, जेको वाइट कॉलर क्राइम आहे। बाक़ी ब्लू कॉलर क्राइम जेको आहे उहो त तव्हांखे ख़बर आहे त पुलिस जो डिपार्टमेंट मौजूदु आहे जेको सूबनि में अलॻि अलॻि आहे। हाणे हीउ 1997 में नवाज़ शरीफ़ जो जेको ॿियो दौरु हो उन में हिकिड़ो एहतसाब सेल नवाज़ शरीफ़ पंहिंजे बिज़नेस पार्टनर सैफ़ रहमान जे सरबराहीअ में एहतसाब सेल जे नाले सां अॼु खां 23 साल पहिरीं उहो माना क़ाइमु कयो। उन एहतसाब सेल छा कयो ऐं छा न कयो उहो हींअर हिकिड़ो पाकिस्तान जी तारीख़ जो हिसो आहे। ऐं बिला शक शुबे इहो चई सघिजे थो त उहो जेको एहतसाब सेल हो उहो हिकिड़े एहतसाब जे नाले ते हिकिड़ो इंतकाम हो जेको जमहूरी पार्टियुनि खां ऐं उहे माण्हू जेके हुननि खे पसंदि कोन हुआ, जिन खे हू पनिश करणु चाहिनि पिया। त तव्हांखे यादि हूंदो त सैफ़ रहमान जो नालो एहतसाब रहमान बि पइजी वियो। तमामु घणियूं ज़्यादतियूं थियूं ऐं उहे ज़्यादतियूं उन्हनि जो मंतकी अंजाम इहो निकितो त ग़ैर जमहूरी क़ुवतुनि खे मौक़ो फ़राहम थी वियो त उहे 1999 में जनरल परवेज़ मुशर्रफ जी रूप में आया ऐं उन्हनि जमहूरियत ते राताओ हणी इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। नेब जेको रीशेप थी उहा थी 16 नवंबर 1999 ते हिकिड़े ऑर्डिनेंस जे ज़रिए, ऑर्डिनेंस नंबर 19 16 नवंबर 1999 परवेज़ मुशर्रफ इहो ऑर्डिनेंस पेश कयो ऐं नेब खे रीशेप कयो। उन में आर्मी जा कुझु माण्हू, कुझु मुख़्तलिफ़ माण्हू, कुझु टेक्नोक्रेट्स, कुझु सूबाई हुकूमतुनि जा, लैंड रेवेन्यू जा ॿाहिरि, करप्शन खे इन्वेस्टिगेट करण जा ॿाहिरि ऐं नौजवाननि जी हिकिड़ी वॾी लाट जंहिंमें तमामु वॾो तइदादु जेको आहे सो मेरिट ते बि आयो, उन्हनि खे सिलेक्ट करे बाज़ाब्ता तौर ते नेब जो इदारो वजूद में आयो। हाणे नेब जे इदारे जी ज़रूरत छो पेश आई, जॾहिं त अॻई ॿ इदारा सूबनि में बि कमु कनि था, वफ़ाक़ी सतह ते बि कमु कनि था, त ज़रूरत इन करे पेश आई त हिकु अहिड़ो इदारो हुजे जेको थ्रो आउट अक्रॉस द बोर्ड माना तहक़ीक़ात करे करप्शन जी, वाइट कॉलर क्राइम जे करे।
माना उनजे आॾो सूबाई डिपार्टमेंट बि का न हुजे, को बार न हुजे, का रिस्ट्रिक्शन न हुजे, का पाबंदी न हुजे, वफ़ाक़ी बि को पाबंदी न हुजे, कॉर्पोरेशन बि का पाबंदी न हुजे, तंहिंजे करे हिकिड़ो वसील बुनियादु हिकिड़ो इदारे जो बुनियादु रखियो वियो, जंहिं मक़सद लाइ नेब ठही ॾाढो ज़बरदस्त मक़सदु हो। वक़्तु ब वक़्तु नेब जे इदारे ते तनक़ीद बि थींदी रही आहे त नेब जेको आहे सो सियासी मक़सदनि लाइ बि इस्तेमालु थींदी रही आहे। हाणे नेब जे जेको कमु करण जो जेको तरीक़ेकार आहे त असां पंहिंजे ॾिसंदड़नि खे थोरो इहो सम्झायूं त नेब जो तरीक़ेकार छा आहे, ॿियनि इदारनि खां कीअं मुख़्तलिफ़ आहे, FIA खां या एंटी करप्शन खां। तव्हांखे कंहिं बि इदारे खां, उहो सूबाई हुजे, उहो वफ़ाक़ी हुजे, उहो आम माण्हू हुजे, जेकॾहिं तव्हांखे या कंहिं बि माण्हू खे इहा ख़बर थी पवे त हिन सरकारी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो आहे, हिन करप्शन कई आहे, पंहिंजे अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमालु कयो आहे, त तव्हां हिकिड़ी सिंपल एप्लीकेशन पंहिंजे इलाइक़े जे जेको डायरेक्टर जनरल नेब आहे या बराह रास्त चेयरमैन नेब आहे उनखे डाक जे ज़रिए, ईमेल जे ज़रिए तव्हां उनखे मोकिले सघो, को बि फ़र्दु ॾेई सघे, को बि फ़र्दु उहो ॾेई हिन सघे। मुल्क जो उहो जेको पहिरियों माना उनजो जेको मरहलो आहे उहो सरबो आहे कंप्लेंट वेरिफिकेशन सेल, जंहिंखे आम फ़हम ॿोली में CB सेल चइबो आहे। CB सेल में नेब जे कानून जे मुताबिक़ या मौजूदा जेको चेयरमैन आहे जस्टिस जावेद इक़बाल साहब, इन जी क्लियर कट पॉलिसी जे तहत त 2 महीननि जे अंदरि अंदरि उनखे या डिस्पोज ऑफ कबो, या त उहा उन में को वज़न न हूंदो उनखे रद्द करे छॾिबो, या अगरि उन में वज़न हूंदो त उन माण्हूअ खे घुरायो वेंदो कंप्लेंट वेरिफिकेशन जे मरहले ते। उहो माण्हू जेकॾहिं के सुठा प्रूफ ॾिए थो, के कंक्रीट एविडेंस ॾिए थो, उन में सबूतनि में का जान आहे, त उन खां पोइ उहा CB सेल खां निकिरी उहा इंक्वायरी जे स्टेज में वेंदी। इहो ॿियो टीयर आहे। इहो जेको माण्हू एप्लीकेशन ॾिए थो, कंहिं ते इल्ज़ाम हणे थो, उनखे घुराईंदा, उहो इहो साबित कंदो जेके उन इल्ज़ाम मढ़िया आहिनि त उन में केतिरी हक़ीक़त आहे। बिल्कुलु उनखे साबित करिणो आहे न, सबूत जो पार हमेशह उन ते आहे जेको अक्यूज़ेशन थो करे, जेको इल्ज़ाम थो लॻाए, उहो साबित कंदो। ऐं नेब जो जेको ऑफिसर आहे, जेको कंप्लेंट वेरिफिकेशन सेल वारो, उहो ॾिसंदो त ही कंक्रीट एविडेंस आहिनि, हिन मामले खे अॻिते वधाए सघिजे थो। ऐं हूअं ॿुधाए त 80% जेको आहे सो कंप्लेंट वेरिफिकेशन जे मरहले ते ई ख़ारिज थी वेंदो आहे। कंहिंखे मुंहिंजी शकल न वणी, कंहिंखे कयो आहे, ईअं ई अनोनिमस एप्लीकेशनूं वञनि थियूं ऐं लखनि जे तइदाद में वञनि थियूं, हज़ारनि लखनि जे तइदाद में। उन खां पोइ जॾहिं उहो इंक्वायरी जे स्टेज में वञे थो त सम्झे त मामिलो सीरियस आहे। उन इंक्वायरी जे स्टेज ते नेब खे इहो पावर आहे त जंहिं ते इल्ज़ाम आहे उनखे नोटिस ॾेई घुराए सघनि। ऐं जेके बि पाकिस्तान में अथॉरिटीज़ आहिनि, रेवेन्यू अथॉरिटीज़ आहिनि, डिप्टी कमिश्नर आहे, केर बि आहे, बैंकूं आहिनि, उन्हनि खां ही रिकॉर्ड तलब करे सघनि था अंडर नेब ऑर्डिनेंस 1999। उन खां पोइ जॾहिं उन्हनि खे कंक्रीट एविडेंस मिलंदी, इंक्वायरी जे स्टेज खां पोइ आख़िरी जेको स्टेज अचे थो उहो आहे इन्वेस्टिगेशन। इन्वेस्टिगेशन खां पोइ मरहलो वेंदो नेब जो रेफरेंस, जेके असां आम ॿोली में चालान चवंदा आहियूं, नेब रेफरेंस फाइल थींदो, कोर्ट में वेंदो। उन खां पोइ प्रोसिक्यूशन जी ज़िमेदारी ईंदी त उन माण्हू खे प्रोसिक्यूट कयो वञे। त नेब जा प्रोसिक्यूटर बि पंहिंजा, डायरेक्टर जनरल जेको आहे प्रोसिक्यूशन नेब जो, उहो अलॻि आहे। ऐं उन जे हेठां जेके सूबनि में प्रोसिक्यूटर्स कमु कनि था उहो उनखे प्रोसिक्यूट कंदा। तो इहो आहे टोटल माना ओवरऑल नेब जो। पाण उन ते अञा वधीक अव्हां खां ज़रूरु सम्झण जी कोशिशि कंदासीं। हाणे ज़ाहिद साहिबु जेकॾहिं अव्हां खां सम्झणु चाहियूं, तीअं इमदाद साहिब त ॿुधायो त कीअं माण्हू दरख़्वास्त ॾेई सघे थो, हीउ इदारो कीअं वजूद, हाणे जेकॾहिं मौजूदा सूरत हाल आहे उन में जेकॾहिं ॾिसूं त खोड़ अहिड़ा केस के आहिनि उन्हनि खे अंजाम ताईं बि पहुचायो आहे। पाण उन ते बि ॻाल्हाईंदासीं केतिरा पैसा हींअर त उन्हनि ख़ज़ाने में जमा बि कनि। मौजूदा परफॉर्मेंस ते घणी तनक़ीद बि थिए पई, त अव्हां उन्हनि जी जेका मौजूदा हींअर परफॉर्मेंस आहे, जस्टिस जावेद इक़बाल साहिब जेके चेयरमैन आहिनि नेब जा, उन्हनि जी या ओवरऑल इदारे जी, उनखे कीअं पिया ॾिसो? महिरबानी तव्हांजी नसीर साहब। असल में नेब जी जीअं इमदाद सुमरे साहब ॻाल्हि कई त माज़ीअ में बि सिफ़ रहमान खां शुरूआति कजे थी त माज़ी में नेब इस्तेमालु हिकिड़ो थींदो रहियो आहे, हिकिड़ो पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन जे टूल तौरु इस्तेमालु थींदो आहे। ऐं हर हुकूमत इहा कोशिशि कंदी आहे त उनखे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु करे उन में तरमीमूं जेके आहिनि उहे कयूं वञनि। नेब ऑर्डिनेंस तहत जेको इदारो वजूद में आयो आहे उनखे मुख़्तलिफ़ क़ानून जी शिकिल में तरमीमूं करे उनखे पंहिंजे मनपसंदि जेको इदारो बणाइण जी कोशिशि कई वेंदी आहे। माज़ी में बि ईअं थियो आहे। हिन वक़्तु असां ॾिसंदासीं त जेका करप्शन जी सूरत हाल आहे पूरे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि में तमामु घणी पखिड़ियल आहे। इन सॼी सूरत हाल में जॾहिं खां जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल हिन जो उहिदो संभालियो ऐं कमु जेको थिए पियो, ऐं ज़रूरी न आहे त इन कम जे हवाले सां मुख़्तलिफ़ तनक़ीदूं थियनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ जेके ऑफिसर आहिनि को ज़ाती मफ़ादनि जे लाइ बि इस्तेमालु कंदा हूंदा, पर असां मजमूई तौर ते जेकर ॻाल्हि कंदासीं त मजमूई तौर ते इहो इदारो वाहिद आहे जंहिंखां पोइ थोरो ब्यूरोक्रेसीअ में थोरो उहे जेके करप्ट अनासर आहिनि उन्हनि में डप ड्राव मौजूदु आहे त मथां इन जी इंक्वायरी करे ऐं साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरीअ
जे करे उहे सभु पंहिंजे मंतकी अंजाम ते पहुचनि था ऐं वाज़े तौर ते उहे जेके करप्शन वारा मामला आहिनि उहे बि साम्हूं अचनि था। खोड़ केस आहिनि, तव्हां कराची में ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ कोऑपरेटिव सोसाइटीज़ आहिनि, मुख़्तलिफ़ इदारा आहिनि, भले उहे वफ़ाक़ी हुजनि या सूबाई, असां जेकर ॻाल्हि कंदासीं त उन्हनि में वॾे पैमाने ते जेका करप्शन थी उहा ज़ाहिर थी ऐं उहे रेफरेंसिस जी सूरत में अदालतुनि ताईं पहुचा ऐं अदालतूं उन केस हलनि पिया जेके मंतकी अंजाम ते बि पहुचनि पिया। हिन वक़्तु बि जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हलनि पियूं जेके तव्हां पाण ॾिसंदा हूंदो त मुख़्तलिफ़ टॉक शोज़ में बि डिस्कस थिए पियो त नेब जे अंदरि जेके क़ानून आहिनि उन्हनि में तब्दीलीअ जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई। तब्दीलीअ जी ज़रूरत महसूसु थिए थी, किथे किथे हुकूमत जेका आहे उहा कंप्रोमाइज़ जो शिकार थिए, ब्लैकमेलिंग जो शिकार थिए, ॿिया मुख़्तलिफ़ मफ़ाहिमत जो शिकार थिए, जेको तव्हां नालो ॾियोसि त मुख़्तलिफ़ जेके अपोज़िशन जूं पार्टियूं हूंदियूं, तव्हां पाण ॾिठो हूंदो त उहे बयान बि हलिया। वफ़ाक़ी वज़ीर सतह ते माण्हुनि बि ॿुधायो त बिल्कुलु नेब में जे क़ानून में तरमीम जे हवाले सां बि कुझु ॻाल्हि ॿोल थिए पई, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेकर उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल थिए पई। मक़सदु सिर्फ़ु इहो असांखे जेको नज़र अचे थो त जेका ओवरऑल नेब जेको कमु करे पई, तव्हां रिपोर्ट बि थिया आहिनि त जेकर अलीम ख़ान गिरफ़्तार थिए थो लाहौर मां त उहो बि हुकूमत जो अहम उहिदेदार आहे ऐं अहम माण्हू आहे। इन ई तरीक़े सां अॼोकी जेका ख़बर आई आहे त मुख़्तलिफ़ फॉरेन ऑफिसर्स जा जेके उहे ऑफिसर ऑफिशल्स आहिनि उन्हनि जेके सरकारी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचायो इन हवाले सां बि जांच हले पई ऐं उनजी मंज़ूरी ॾिनी वई आहे त तव्हां रेफरेंस कयो, दाख़िल कयो। पर मां जेका ॻाल्हि कयां पियो त हिन वक़्तु मजमूई तौर ते जेका ॻाल्हि सूरत हाल आहे त इहा पेश छो आई, इहा मतिलबु उन्हनि जो जेको घेरो तंग थिए पियो, मतिलबु हुकूमत ब्यूरोक्रेसी जेका आहे उन्हनि जो बि इहो ख़्यालु आहे त हिन में तरमीम थियणु खपे। हाणे इन हवाले सां जेका जेके अंग अखर आहिनि कुझु उहे ज़रूरु तव्हां सां शेयर ब्रेक वठूं ऐं उनखां पोइ वरी तफ़सीलनि ते कुझु ॻाल्हि कयूं। त हींअर वक़्तु आहे मुख़्तसिर ब्रेक जो, नाज़रीन वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं उनखां पोइ ॻाल्हि ॿोल कंदासीं त नेब ऑर्डिनेंस जेको आहे, नेब लॉ, उन में तरमीमुनि जूं ॻाल्हियूं छो थियनि पियूं ऐं जेके हुकूमत में हींअर माण्हू वेठा आहिनि उन्हनि जो बि एहतिसाब थिए पियो। न रुगो अलीम ख़ान आहे पर खोड़ परवेज़ खटक खां वेंदे अहम माण्हू जेके मौजूदा वफ़ाक़ी वज़ीर आहिनि उन्हनि जा केस बि नेब में हलनि पिया, जंहिं मां इहा ख़बर पए थी त हीउ जेको इदारो आहे उहो सभिनी जो एहतिसाब करे पियो, शायदि तॾहिं ई उन में तरमीमुनि जूं ॻाल्हियूं बि थियनि पियूं। बहरहाल पाण त वधीक ॻाल्हाईंदासीं, वठूं था मुख़्तसिर जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे भलीकार चऊं था। असांजी ॻाल्हि ॿोल हले पई नेब जे हवाले सां त उन्हनि जी परफॉर्मेंस आहे, कीअं हू कमु कनि पिया ऐं अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हींअर ताईं जेके मुख़्तलिफ़ केस आहिनि, अॼु जेका प्रेस रिलीज़ आहे नेब जी उनमें बि इन जो ज़िक्र कयो वियो आहे त हींअर ताईं 178 अरब रुपया जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ इदारनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खां जन करप्शन कई, जन जा केस हलिया पिया, उन्हनि खां उन्हनि रिसीव करे क़ौमी ख़ज़ाने में जमा कराया आहिनि। गॾोगॾु 1229 जेके आहिनि ॿिया मुख़्तलिफ़ रेफरेंस हलनि पिया नेब वटि, ॿुधणी हेठि आहिनि एहतिसाब अदालतुनि में ऐं इम्कान इहो ॾेखारे पियो उन्हनि जी जेका मालियत आहे उहा बि 943 अरब रुपया ॿुधाई थी वञे। इहे केस जॾहिं पंहिंजे अंजाम ते पहुचंदा, ज़ाहिर 943 अरब रुपया वधीक जेके आहिनि उहे बि क़ौमी जेको ख़ज़ानो आहे उन में जमा थींदा। त हीअ ओवरऑल नेब जी परफॉर्मेंस आहे ऐं खोड़ रेफरेंस आहिनि, जेके रेफरेंस आहिनि 1229 रेफरेंस आहिनि जीअं मां ॿुधाए त उन ते बि प्रोग्रेस हले पई। ऐं गॾोगॾु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जेका प्रेस रिलीज़ आई आहे उन में इहो बि ॿुधायो वियो आहे त वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जेको आहे उन जी जेका रिपोर्ट आई आहे उन में बि नेब जी परफॉर्मेंस जे हवाले सां साराह कई वई आहे। हीउ हिकिड़ो आलमी इदारो आहे जेको बि इन ॻाल्हि जी तस्दीक करे पियो त नेब जो जेको इदारो आहे परफॉर्म करे पियो, उनजी परफॉर्मेंस बहितर आहे। त जी ज़ाहिर साहब जीअं ब्रेक खां पहिरियां अव्हां बि ॻाल्हायो पियो हुन ते, ऐं हीअ मुख़्तलिफ़ आलमी इदारनि जो रिपोर्ट्स बि अचनि पियूं नेब जे हवाले सां ऐं गॾोगॾु वरी असीं ॾिसूं पिया त हिते जेके असांजा कुझु इदारा आहिनि या जेके कुझु पार्टियूं आहिनि उहे उन ते तनक़ीद बि कनि पियूं। बिल्कुलु मां इहा ई ॻाल्हि पई कई त जेका मजमूई तौर ते जेका असां कारकर्दगी जी सूरत हाल ॾिसंदासीं, छो त असां ॻाल्हि कंदासीं चेयरमैन नेब जी, छो त जेका कमांड हूंदी आहे, जेको सरबराह हूंदो आहे इदारे जी, पॉलिसी ॾींदो आहे, उहो उनजी कोशिशि हूंदी आहे ऐं सूबनि में इन जी पॉलिसीअ खे ई इम्प्लीमेंट कयो वेंदो आहे। त इहा जेका मजमूई तौर ते असां सूरत हाल ॾिठी आहे, तव्हां पाण अंग अखर ॿुधाया ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हीअ अंग अखर जारी थींदा रहंदा आहिनि त हीअ जेकॾहिं हिन वक़्तु बि गुज़िरियल 16 जनवरी ताईं मुख़्तलिफ़ अंग अखर जारी कया विया, छो त उनखां पोइ जी जेका सूरत हाल थी कोरोना वायरस जे करे, जेका लॉकडाउन, उनखां पोइ कमु जेको आहे उहो तमामु घणो सुस्त रफ़्तार जो शिकार थियो। पर उनखां पोइ हिकु भेरो ॿीहर जेको अॼु खां पोइ जेके ताज़ा तरीन जेका प्रेस रिलीज़ जारी थी आहे
नेब जी उन खां पोइ हाणे हिकु भेरो ॿीहर वरी इहो इदारो पंहिंजे अचे पियो, छो त मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी या सूबाई इदारा बंदि हुजण जे करे बि इहो मुमकिन कोन हुयो त इन्हनि इंक्वायरीज़ खे या इन्हनि मामलनि खे अॻिते परस्यू करे सघिजे। त हीअ जेका सूरत हाल आहे, मजमूई तौर ते जेकी सज़ा मिली आहे 70% मतिलबु केसनि में जवाबदारनि खे सज़ा मिली चुकी आहे। इहा ॻाल्हि इस्टेब्लिश थी चुकी हूंदी आहे त उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां करप्शन कई वेंदी आहे। तव्हां जेका ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ इदारनि जूं रिपोर्टूं मौजूदु आहिनि, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जूं रिपोर्टूं मौजूदु आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ सर्वेज़ मौजूदु आहिनि, मुख़्तलिफ़ आलमी इदारनि जा सर्वे मौजूदु आहिनि जिन पाकिस्तान या मुख़्तलिफ़ दुनिया मां इन्हनि एहतिसाब कंदड़ इदारनि जे हवाले सां जेका अचे थी रेटिंग, उन में नेब नुमाया आहे। पाकिस्तान जे माण्हुनि जे तरफ़ां जेका उन में जेको रेफरेंस जेका ॾिनो वेंदो आहे फीडबैक, त उहो बि तमामु घणो आहे त माण्हुनि जो ट्रस्ट जेको आहे इन इदारे जे मथां आहे ऐं इहो इदारो जेको आहे उहो पंहिंजी जेको जाचूं आहे उहे साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां करे थो। इहो ई सबबु इहो आहे त उन जे करे मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां ख़ासि तौर ते उहे पॉलिटिकल फोर्सिस जेके पार्लियामेंट जे अंदरि मौजूदु आहिनि उन्हनि खे उन्हनि करप्ट माफ़ियाउनि जी तरफ़ां बि प्रेशराइज़ कयो वेंदो आहे, दबाव विधो वेंदो आहे, चयो वेंदो आहे त हू पार्लियामेंट में इन्हनि ऑर्डिनेंस जी या कानूननि जी तरमीम कनि। सो इन जे करे मुंहिंजे ख़्याल में त जेका मजमूई तौर ते कारकर्दगी आहे चेयरमैन नेब जी, उन सॼी सूरत हाल खां पोइ मतिलबु कंहिं इदारे जा जेकर तव्हां हथ पेर ॿधी छॾींदो, जेकर तव्हां उनखे पाबंद करे छॾींदो त इहो मुमकिन न आहे। त इन सॼी सूरत हाल मूंखे नथो लॻे त इन जेकर इहा का कोशिशि बि कई वेंदी त पोइ उन खां पोइ जेका चेयरमैन नेब को चङो कमु करे थो त इहो को कंटिन्यू करे सघंदो। ऐं छो त मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि, मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि, उन जा जेके डायरेक्टर जनरल्स आहिनि, उन जे हवाले से जेका पॉलिसी ठाही वञे थी उहा चेयरमैन नेब जे तरफ़ां ठाही वञे थी। ॿी मां तव्हांखे ॻाल्हि अहम ॿुधायां त इन सॼी सूरत हाल में नेब जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जी मॉनिटरिंग बि थींदी आहे। चेयरमैन नेब जी इंटेलिजेंस विंग ठहियलु आहे हिकिड़ी, जेका पाण इन्हनि ऑफिसरनि जी मॉनिटरिंग कंदी आहे त किथे उहे ऑफिसर उन्हनि जवाबदारनि सां मिली भगत त कोन था कनि। ऐं कुझु जेके ऑफिसर आहिनि इन्हनि में सज़ा बि खाई चुका आहिनि, मुलविस जेकर निकिता आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ु उन्हनि खे सज़ा बि ॾिनी वेंदी आहे। ऐं मां इन जी ॻाल्हि जो पर्सनल तव्हांखे एक्सपीरियंस ॿुधायां थो त खोड़ अहिड़े शयूं जेके असां वटि अचनि थियूं, जेके असां जेकर इहा शइ चेयरमैन नेब जी नॉलेज में आणियूं था त चेयरमैन नेब उन ते एक्शन थो खणे। मतिलबु उनजी जेका मूं अर्ज़ु कयो त इंटेलिजेंस विंग जेका आहे उहा फौरी तौर ते उन ते एक्शन थी खणे ऐं चेयरमैन नेब जो फौरी तौर ते रिस्पॉन्स आहे। मतिलबु इहो न त असांखे को फीडबैक मिले, पर इहा फीडबैक पोइ असांखे मिलंदो आहे त उन ते एक्शन खंयो वेंदो आहे। हिते खोड़ अहिड़ा इदारा आहिनि जिन अवाम खे, अवाम जे ख़ज़ाने खे ॿिन्ही हथनि सां लुटियो आहे, फुरियो आहे। जेके अंग ख़र ते नज़र विझंदासीं त उहे इंतिहाई जेके आहिनि असां ॾिसंदासीं हेॾा अरबें रुपया जेके आहिनि उहे अवाम जा, जेके अवाम जे टैक्सनि जा जेके मुख़्तलिफ़ मनसूबनि जे लाइ रखिया वञनि था, अवाम खे बुनियादी सहूलियतूं फ़राहम करण जे लाइ उहे रखिया वञनि था, उन्हनि खे ॿिन्ही हथनि सां लुटियो वञे थो ऐं उहे वापसि थिया आहिनि। जेका हिन वक़्त ताईं जेके 28 महीननि जी जेका कारकर्दगी आहे त 1275 जेके रेफरेंसिस आहिनि उहे मुख़्तलिफ़ 25 अदालतुनि में समात हेठि आहिनि, जेके एहतिसाब जूं अदालतूं आहिनि, ऐं 158 अरब रुपया रुॻो 28 महीननि जे दौरान उहे वापसि करे क़ौमी ख़ज़ाने में जमा कराया विया आहिनि। त छो त अवाम जा पैसा आहिनि क़ौमी ख़ज़ाने में उहे जमा कराया विया ऐं उन्हनि यकीनी तौर ते उहे वरी पैसा अवाम जे लाइ भलाई लाइ ख़र्च थींदा। सो मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्तु असां इन ॻाल्हि में चवण में असांखे को आर महसूसु न थींदो। असां हालत जेका ॾिसूं था सूबाई एंटी करप्शन जा जेके खाता आहिनि उहे जवाबदारनि सां मिली भगत करे जेको करप्शन खे सपोर्ट करण जा इदारा साबित थिया आहिनि, इहा फैक्ट आहे। उन में को शक कोन्हे को त कुझु जेके ऑफिसर आहिनि उहे चङो कमु बि कनि था, पर मजमूई तौर ते जेको करप्ट कामोरो हुजे, करप्ट अनासिर हुजे, उहो सिर्फ़ु नेब जी जांच खां डिॼे थो। त जेकर नेब जी जांच थिए थी त उहा बिल्कुलु मंतकी अंजाम ते पहुचंदी, उन्हनि खे सज़ा मिलंदी। जेकर इन हवाले सां को कानून में का तब्दीली कई हुई त मुंहिंजे ख़्याल में त मूंखे नथो लॻे त पोइ उहे करप्ट अनासिर जेके आहिनि उहे ज़ाहिर आहे। इमदाद साहिब, बाक़ी जॾहिं हीउ इदारो जंहिंजो जीअं शुरू में ॿुधायो स्ट्रक्चर सॼे मुल्क लेवल ते ऐं हर तरह जी करप्शन खे उहो ॾिसे थो, उन इदारे जा जेकॾहिं असीं पर कटे छॾियूं त पोइ ज़ाहिर उहो कीअं परफॉर्म कंदो। थोरो जेको डप डाव आहे मुख़्तलिफ़ इदारनि में, माण्हुनि में त करप्शन नाहे करणी, त पोइ उहो इदारो कीअं परफॉर्म कंदो। ऐं हींअर ताईं जेका परफॉर्मेंस पाण ॾेखारियूं पिया त दुनिया लेवल जा इदारा बि मुंहिंजी साराह कनि पिया, गॾु गॾु असीं वरी मुल्की लेवल ते उनजा पर कटण जी कोशिशूं पिया कयूं। सो नसीर भाई, कंहिं कानून में
हर वक़्तु बहितरीअ जी गुंजाइश हूंदी आहे ऐं पाकिस्तान जी पार्लियामेंट खे इहो हक़ हासिलु आहे त पाकिस्तान में जेको बि क़ानून मुरवज आहे उन में तरमीम या इज़ाफ़ो करे सघे। हिन महिल ताईं जेका नेब जी मजबूरी परफॉर्मेंस आहे उनखे ॾिठो वञे, अॼु जा जेके अंग खरनि त नेब चइनी सूबनि मां 240 अरब रुपया रिकवरी करे क़ौमी ख़ज़ाने में जमा कराए चुकी आहे। मोस्ट इफेक्टिव करप्शन इन्वेस्टिगेशन एजेंसी साबित थी आहे कंपेरेटिवली टू FIA ऐं एंटी करप्शन। त उनजो इफेक्टिव रोल त असांखे नज़र अचे थो। ऐं जीअं ज़ाहिद साहब ॿुधायो त उनजो डपु बि आहे, माण्हुनि खां डिॼनि बि था, उनजे बनस्बत एंटी करप्शन जो उहो डपु न आहे, छो जो उन्हनि वटि ईज़ी एक्सेस में आहे, नेब जा ऑफिसर ईज़ी एक्सेस में न आहिनि। तमामु सुठी परफॉर्मेंस आहे। कानून साज़ी जेकॾहिं आवाम जी भलाई में थिए थी, नेब खे वधीक बहितर करण जे लाइ थिए थी त उनजी त बिल्कुलु आजा करणु घुरिजे। पर वरी जेकर हिते बि ॾिसूं था त वापारियुनि खे बि नेब कुझु न चवंदे बाबा मईशत मुतासिर थी थिए, ब्यूरोक्रेसी ताईं केतिरा उनखे उनजा पावर लिमिट कया आहे, महदूद कया विया आहिनि। हिते हिते तव्हां वञी सघो था, हिते उन सां ज़ाहिर परफॉर्मेंस ते त असरु पवंदो। बिल्कुलु पवंदो। छो वापारियुनि खे माना इहे ॾिनी वई रिआयत हिन हुकूमत में ई ॾिनी त वापारियुनि खे तंग नाहे करिणो, मईशत मुतासिर थी थिए, ब्यूरोक्रेसी खे बि तव्हां कुझु न कंदो, उहा डप में कमु नथी करे। हाणे जॾहिं तव्हां उनखे बिल्कुलु हिकिड़ो महदूद करे छॾींदो, पोइ उहो इदारो कीअं परफॉर्म कंदो? साईं ॾिसो न, जेकॾहिं वापारियुनि खे बि कुझु न आहे करिणो, उन्हनि खे बि माना जेको आहे सो मिली वञे त उहो जेको वणनि सो कनि, उनखां केरु पुछण वारो कोन्हे को, ऐं ब्यूरोक्रेसी खे बि कुझु न कयो त पोइ बाक़ी बचे केरु थो? असल में जेको करप्शन आहे या जेको वाइट कॉलर क्राइम आहे उहो थिए ई प्राइवेट माण्हू ऐं सरकारी मुलाज़िम जे तावन सां थो थिए। तॾहिं ई क़ौमी ख़ज़ाने खे माना खाट लॻे थो। सरकारी मुलाज़िम ज़रियो थो बणिजे ऐं जेको ॿियो आम माण्हू आहे उहो उनजो बेनिफिशरी थो थिए। जेकॾहिं बेनिफिशरी ऐं करप्शन में सपोर्ट करण वारा उहे इन कानून मां निकिरी वेंदा त बाक़ी बचंदो छा? तंहिंजे करे मौजूदा हुकूमत खे कंहिं बि पॉलिटिकल प्रेशर में, कंहिं बि गिरोह जे प्रेशर में, कंहिं वापारी जे प्रेशर में या कंहिं बि ब्यूरोक्रेसी जे प्रेशर में अची करे नेब जा पर न कढणु घुरिजनि। नेब जो कानून वधीक बहितर बनायो वञे, अवाम खे वधीक सम्झायो वञे त जीअं नेब हींअर जेको कमु करे पई, हींअर उनजी जेका परफॉर्मेंस सेटिस्फैक्ट्री आहे, इत्मीनान बख़्श आहे, उहा वधीक बहितर तरीक़े सां कमु करे, बजाए जो उनखे जेको आहे सो उन जा रिस्ट्रिक्शन्स लॻाइजनि, उन जा दीवारूं लॻाइजनि, त इहो बहितर न थींदो, न हिन मुल्क लाइ बहितर थींदो, न हिन मुल्क जी मैशियत लाइ बहितर थींदो, ऐं न पाकिस्तान जी जेका गवर्नेंस आहे ओवरऑल उनजे लाइ बहितर थींदो। सही, त उन लाइ ज़ाहिर मथां खे इदारनि जो हुजणु ज़रूरी आहे। जीअं शुरू में अच्छा नेब में हिकिड़े थी रिकवरियूं जेके थियूं आहिनि, 1229 रेफरेंस अञा हलनि पिया। गॾो गॾु असीं ॾिसो त उन्हनि में कुझु ला अहिड़ा बि आहिनि जिन ते बि तनक़ीद माज़ियूं, प्ले बारगेन वारो जेको आहे कानून, उनखे कीअं पिया ॾिसो त उहो वाक़ई बहितर आहे? जेको माण्हू करप्शन करे थो, एतिरा % उहो वापसि करे थो? ॾिसो पंहिंजो नसीर भाउ, हाणे ही ॿ कानून आहिनि, वॉलेंटियरली रिटर्न जो बि आहे ऐं प्ली बारगेन जो आहे। त जॾहिं का बि इंक्वायरी जे स्टेज में आहे, का बि इन्वेस्टिगेशन, का बि जेका जांच आहे, जॾहिं माना पहिरें मरहले खां कंप्लेंट वेरिफिकेशन सेल खां निकिरी इंक्वायरीअ जे स्टेज में अचे थी, त उन वक़्तु जवाबदार खे इहो मौक़ो ॾिनो वेंदो आहे त तूं जेका करप्शन कई आहे उनजो सर्टेन अमाउंट जेकॾहिं तस्लीम करे वॉलेंटियरली रिटर्न करी थो त उनजे करे उनखे उन केस मां ख़ारिज कयो थो वञे ऐं उनजा सभु राइट्स बहाल रहनि था। माना अगरि हू सरकारी मुलाज़िम आहे त हू सरकारी नौकिरी बि जारी रखी सघे थो, ऐं उनखां अलावा जेकर हू बिज़नेसमैन आहे त हू बिल्कुलु वाइट थी वेंदो, अछो थी वेंदो। तंहिंजे करे इन कानून जी इन शिक जो ग़लति इस्तेमालु कयो वियो आहे। जेकॾहिं को बि वापारी 1 अरब रुपए जी करप्शन करे थो, उहे 20 करोड़ रुपया ॾेई VR करे अछो उजरो थी अचे थो। साॻियो तालुक जेको आहे सो ब्यूरोक्रेसी जो आहे। त हाणे थिए ईअं थो त जेको करप्ट अनासर आहे पैसा वठे थो त उहो नेब जे लाइ चवे थो त बाबा हीअ मूंखे VR करणी आहे, उनजा पैसा मूंखे अलॻि ॾियो। उनखां पोइ कानून तनक़ीद थिया थी बिल्कुलु, ऐं इहो कानून बिल्कुलु न हुअणु घुरिजे, छो जो VR जो जेको कानून आहे इहा माना जेका आहे सा अंधी उन्हनि खे सपोर्ट मिलियल आहे करप्ट अनासर खे। इहो कानून बिल्कुुलु न हुअणु घुरिजे। मुंहिंजी ज़ाती राय आहे त इहो कानून ग़लति आहे, इहा शिक ख़तमु थियणु घुरिजे। ठीकु आहे, ब्रेक वठूं। ब्रेक जो टाइम बि ब्रेक बि ज़रूरु आहे, लाज़मी हूंदो आहे। त नज़ीर ते वठंदासीं ब्रेक, ऐं ब्रेक खां पोइ असीं फर्दर नेब जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, उनजी परफॉर्मेंस जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल्हि सिलसिलो जारी रहंदो, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नज़ीर, ब्रेक खां पोइ हिकु बार ॿीहर अव्हांखे भली कार चऊं था। अच्छा ज़ाहिर साहब, हाणे जेकॾहिं ॾिसूं था मौजूदा जेके नेब जा चेयरमैन जस्टिस जावेद इक़बाल साहब, उन्हनि खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रेशराइज़ करण जी बि कोशिशि कई वई, मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे तरफ़ां मुख़्तलिफ़ उन्हनि ते इल्ज़ाम बि लॻा, पर तंहिंजे बावजूदु हू बीठो ई रहियो आहे
ऐं हुन कंहिं सां बि कंप्रोमाइज़ न कयो आहे, पोइ अॻूणा वफ़ाक़ी वज़ीर हुजनि, मौजूदा हुजनि, कंहिं बि पार्टी जो हुजे। अॼु बि जेको इजलास थियो आहे त अकरम दुरानी साहिबु जेके मुशरफ जा कंहिं दौर में तमामु वेझा हुआ ऐं हाउसिंग जा वज़ीर हुआ, उन ख़िलाफ़ बि रेफरेंस जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। जीअं जकार्ता में जेको कुझु थियो परॾेही ऑफिस में, उन्हनि जे हवाले सां बि आहिनि। त ईअं नथो चई सघिजे त हीउ इदारो कंहिं हिकिड़ी ख़ासि पार्टी कुझु फ़र्दनि जे लाइ सभिनी जी इन्वेस्टिगेट करे पियो। थोरो जो हू प्रेशराइज़ आहे, पर तंहिंजे बावजूदि जेका उनजी परफॉर्मेंस आहे उनखे कीअं पिया ॾिसो? बिल्कुलु पहिरें हिकिड़ो तासुर जुड़ियो, छो त मौजूदा हुकूमत वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं इक़्तिदार में आई त उनखां पोइ जूं जेके कार्रवायूं नेब जे तरफ़ां कई वयूं त हिकिड़ो तनक़ीद कई वई, इल्ज़ाम लॻाया विया त हीअ नेब खे अपोज़िशन जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो वञे थो, छो त अपोज़िशन उहा ई जेका इक़्तिदार खां लही हेठि ताज़ो इक़्तिदार खां हेठि लथी हुई। त यकीनी तौर ते जॾहिं जांच थिए थी, उनजी मुख़्तलिफ़ स्टेजिस थियनि थियूं, जीअं इमदाद साहब ॿुधायो, त उन में जॾहिं मेच्योर का इन्वेस्टिगेशन थिए थी त उन्हनि में पकड़ में मामला अचनि था, त उन खां पोइ सभु ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि थियूं। पर पोइ तव्हां ॾिठो हूंदो त इहा तनक़ीद हलंदी रही, पर नेब पंहिंजो कमु ऐं चेयरमैन नेब पंहिंजो कमु जारी रखियो। इन तनक़ीद खां पोइ हाणे जॾहिं असां सॼी सूरत हाल ॾिसूं था त हिन वक़्तु मौजूदा हुकूमत जा अहम इतिहादी नेब जे जेको आहे उहो ज़िद में अचनि था, नेब जे करे उहे तमामु घणो परेशान आहिनि, छो त मुख़्तलिफ़ जेके जांचूं आहिनि उहे हलंदड़ आहिनि। त जॾहिं उन वक़्तु इल्ज़ाम हया विया त सिर्फ़ु अपोज़िशन जे ख़िलाफ़ु इस्तेमालु कयो वञे थो, सभु ॻाल्हियूं इल्ज़ाम लॻंदा रहंदा आहिनि। इदारनि खे, इदारनि जे सरबराहनि खे पंहिंजो कमु करिणो हूंदो आहे, त हुन पंहिंजो कमु कयो ऐं इहो ई सबबु आहे जो हिकिड़ी ॻाल्हि इस्टेब्लिश थी या साबित थी चुकी त चेयरमैन नेब या नेब जो इदारो जेको आहे उहो कंहिं माण्हूअ ते जेको नथो करे, पर्सनल थी करे को इन्वेस्टिगेशन नथो करे, उनखे को सियासी इंतकाम जो निशानो नथो बणाए वञे, इहे सभु मामला हुआ। त इहो ई सबबु आहे त हिन वक़्तु जेका मुस्तक़िल मिज़ाजी सां कमु थिए पियो, कानून जेके नेब आहिनि बिल्कुलु कानूननि में तब्दीली थियणु घुरिजे। जेके नेब लॉ जे हवाले सां एक्सपर्ट आहिनि, उमेर बचाणी साहिबु, उहे वकील बि आहिनि, सीनियर सलाइन ते आहिनि, उन्हनि जो मौक़ो बि शामिलु कयूं, पोइ वाना बि न। उमेर बचाणी साहिबु, तमामु घणी महिरबानी, ऐं असांखे टाइम ॾिनो। असीं नेब जी परफॉर्मेंस ते अॼु पंहिंजे प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं। अवां काफ़ी केस बि हुन जा विढ़ंदा रहो था, गॾो गॾु अवांजी हिकिड़ी सुठी नज़र रहे पई स्टडी आहे अवांजी नेब लॉ जे हवाले सां। त हीउ जेको बहस शुरू कयो वियो आहे त नेब जी परफॉर्मेंस सही न आहे या नेब लॉ में तरमीम कई वञे, त ओवरऑल अव्हां नेब जी परफॉर्मेंस खे कीअं पिया ॾिसो? असीं ॾिसूं पिया त दुनिया जा मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उहे बि इन इदारे जी साराह कनि पिया, करप्शन जे ख़ात्मे जे हवाले सां इन इदारे जो अहम रोल आहे। सो अव्हां कीअं पिया ॾिसो? जी, अस्सलाम वालेकुम, वॾी महिरबानी तव्हांजी। नेब हिकिड़ो इंडिपेंडेंट इदारो आहे ऐं जंहिं मुल्क में जिते सियासत हुजे त उते हिन खे सियासत ज़दा करण जी कोशिशि का नई न आहे, छो जो छाकाणि त हे इंडिपेंडेंट इदारो हुजण खां अलावा हिकिड़ो अहिड़ो इन्वेस्टिगेटिव इदारो आहे जंहिंजी हक़ीक़त पाण नथा जुटलाए सघूं। हिननि ॾाढा केसिस निपटाया बि आहिनि हिते पाकिस्तान में ऐं इलाही इन्वेस्टिगेशन्स पेंडिंग में बि आहिनि। त जेको मुतासिर हूंदो ऐं जेको बाअसर हूंदो या जेको सियासतदान हूंदो, उहो ॾाढो नेचुरल आहे त हू हिन खे सियासतज़दा करण जी कोशिशि कंदो ऐं हिन जे कारकर्दगी ते सवाल उथारींदो। रहियो सवाल नेब जी कारकर्दगी जो, त उहो सभई पंहिंजे साम्हूं आहे त केतिरी ज़्यादा रिकवरीज़ हिन मां थी चुकियूं आहिनि या केतिरी हद ताईं इन्वेस्टिगेशन थी चुकियूं आहिनि, ऐं पोइ उहे इन्वेस्टिगेशन सिर्फ़ु नेब जी हद ताईं न आहिनि, उहे अदालतुनि में बि वञनि थियूं। त जिथे अदालतुनि में वञनि थियूं त उहो मैटर सबजुडिस हूंदो आहे बिफोर द कोर्ट। जेको बि शइ इन्वेस्टिगेशन थींदी आहे उहो अदालतुनि जे साम्हूं जेको आहे सो उनजो सामनो करणो पवंदो आहे, सिर्फ़ु अकेलो नेब जो हिन में किरदारु न आहे। ऐं नेब चेयरमैन साहब जेके आहिनि उन्हनि जी परफॉर्मेंस कीअं पिया ॾिसो? चाहे वर्ल्ड इकोनॉमिक फोरम जी रिपोर्ट बि आहे, उन में बि उन्हनि जी साराह थी आहे। एतिरो असीं उन ते बि ॻाल्हायूं पिया त पॉलिटिकल पार्टियुनि जो प्रेशर आहे, पर तंहिंजे बावजूदि हू बीठा रहिया आहिनि ऐं बग़ैर कंहिं तासुब जो हू जेका आहिनि इन्वेस्टिगेट कनि पिया, मुख़्तलिफ़ केसनि खे अंजाम ताईं पहुचाइनि पिया। सर, तव्हांजे सवाल में हिन शइ जो जवाबु आहे। ॾिसो, हुननि जी जेको चेयरमैन नेब जो जेको मनसबु आहे उहो इंडिपेंडेंस आहे। जेसि ताईं हू इंडिपेंडेंट न हूंदा तेसि ताईं हू पंहिंजी कारकर्दगी नथा शो करे सघनि। हाणे जेकॾहिं ऑपोज़िशन हुजे या गवर्नमेंट हुजे, ॿई हुननि ते जे तनक़ीद कनि, हुननि जे बावजूदि हुननि जो अहिड़ो रोल हुजे जो हू बख़ूबी पंहिंजो जेको इहो हुननि जो जेको स्टेटस आहे, जेको हुननि जो हिकिड़ो पोज़ीशन आहे, उन शइ खे जस्टिफाई करे सघनि, त मुंहिंजे हिसाब सां त पोइ इहा हुननि जी कामयाबी आहे। ऐं ॿी ॻाल्हि त बग़ैर कंहिं तासुब जे जेकॾहिं कंहिं ऑपोज़िशन वारे ते को केस थिए थो त ऑपोज़िशन वारो डायरेक्ट चेयरमैन नेब ते तनक़ीद करे थो। जेकॾहिं को गवर्नमेंट जो माण्हू आहे उहो नेब में फासे थो त उहो बि डायरेक्ट चेयरमैन नेब ते करे थो। उनजे बावजूदि हिकिड़ो अहिड़ो चेयरमैन जेको हिन ॿिन्ही खे बैलेंस करे ऐं पंहिंजी जेको उनजी न्यूट्रलिटी खे अपहोल्ड करे थो, इन खां वधीक त का सुठी ॻाल्हि न आहे सर।
तमामु घणी महिरबानी जी, माफ़ कजो, टाइम घटि आहे, सो ईंदड़ ॾींहंनि में पाण कोशिशि कंदासीं तव्हां खां वधीक टाइम वठूं ऐं डिटेल में पाण ॻाल्हायूं। सो इमदाद साहब जी, इहा ई ॻाल्हि ॿोल थिए पई त हिकिड़े पासे अपोज़िशन जूं पार्टियूं ख़ुशि न आहिनि, ॿिए पासे हुकूमती कुझु वज़ीर उहे ख़ुशि न आहिनि, इवन हुकूमत जा अहम इतिहादी काफ़िले वारा उहे ॾिसो त कोर्ट में हलिया आहिनि। इन मां बि त असीं अंदाज़ो लॻाए सघूं था दुनियादारी परफॉर्मेंस छा आहे ऐं ज़ाहिर आहे तॾहिं जिन खे तकलीफ़ हूंदी उहे ई वञनि था। तकलीफ़ इहा आहे जो हुननि जा केस ज़ाहिर उते हलनि पिया था। घणे भाङे ताईं नैब जेको आहे पंहिंजी जेका ग़ैर जानबदार हैसियत आहे, न्यूट्रलिटी आहे, उहा क़ाइमु रखी आहे। जीअं बचाणी साहब ॿुधायो त जेको नैब चेयरमैन जो जेको मनसबु आहे उहो तक़ाज़ा ई इहो थो करे त उते जेको माण्हू वेठो हुजे उहो न्यूट्रल हुजे ऐं उनजो कंहिंसां को तासुब न हुजे ऐं उहो अक्रॉस द बोर्ड माना कंहिंजे बि मनसब, रंग, नसल, क़ौम ऐं उनजी हैसियत खां हटी करे उन्हनि तनक़ीद करे। काफ़िली वारा तनक़ीद कनि था, ख़ुदि PTI जे हल्कनि माण्हुनि ते तनक़ीद थिए थी, ख़ुदि जेको आहे सो पंजाब जेका गवर्नमेंट आहे, जेको तव्हां दुरानी साहब ॿुधायो, जो KPK जो वज़ीर आला बि रहियो आहे, वफ़ाक़ी वज़ीर रहियो आहे, पर उन सां गॾो गॾु वज़ीर आला बि रहियो आहे। त बिल्कुलु असांजे लाइ, पाकिस्तान जे अवाम जे लाइ, सिंध जे अवाम जे लाइ इहो हिकिड़ो ख़ुशाइन ॻाल्हि आहे त जे नैब अञा वधीक बहितर तरीक़े सां पंहिंजो परफॉर्म करे, ताकी जेके करप्ट अनासर आहिनि, जेके असांजे सिहत जा पैसा, जेके असांजे रोड रस्ते जा पैसा, जेके असांजे बचनि जी तालीम जा पैसा, जेके हर उन क़ौमी ख़ज़ाने जा पैसा, जेके असांजे तव्हांजे हिन अवाम जे टैक्सनि मां जेका गॾु थियल रक़म आहे, जेका अवाम जे भले ते ख़र्चु थियणु घुरिजे, उनखे खुर्द कनि था ऐं पंहिंजा महिलात अॾनि था ऐं दौलत जा अंबार गॾु कनि था। उन्हनि जे मथां को चेक एंड बैलेंस त हुजे न, छो जो बाक़ी जेके इदारा आहिनि FIA खां वठी करे एंटी करप्शन, उहे पंहिंजो असरु विञाए वेही रहिया आहिनि। त नैब जे इदारे खे वधीक न्यूट्रल, वधीक बहितर ऐं वधीक मुयसरु करण जी ज़रूरत आहे। त जेका बि कानून साज़ी थिए, जेके पार्लियामेंट में वेठल आहिनि, कहिड़ी बि पार्टी सां जो तालुक़ु हुजे, उन्हनि खे नेक नियतीअ सां कानून साज़ी मज़ीद बहितर करणु घुरिजे ऐं इहा कोशिशि करणु घुरिजे त हिकिड़ो पाकिस्तान में अहिड़ो इदारो हुजे जेको जंहिं ते केरु बि आङुर न खणी सघे। जीअं बचाणी साहब ॿुधायो या जीअं ज़ाहिद खोखर साहब ॿुधायो त जेको माण्हू मुतासिर थींदो, जंहिंजी करप्शन पकड़बी, जंहिंजे पुछ ते लत ईंदी, उहो दांह त कंदो। माण्हू त सभ जा सभु कुदरत मां बि जेको आहे सो राज़ी न आहिनि। तंहिंजे करे हींअर ताईं जेको नैब जो किरदारु आहे, बग़ैर कंहिं तनक़ीद जे, बग़ैर कंहिं जेको उनजे ख़िलाफ़ु जेके साज़िशूं थियूं आहिनि, काफ़ी उनजे पंहिंजो सबूत वे में माना हलनि पिया। उमेद कंदासीं इहो पाकिस्तान जे हक़ में बहितर आहे, सिंध जे हक़ में बहितर आहे ऐं हिन मुल्क जे अवाम जे हक़ में बहितर आहे त नैब पंहिंजो अहिड़ो ई न्यूट्रल किरदारु अदा करे ऐं अञा बि वधीक ज़्यादा बहितर किरदारु अदा करे। ऐं ज़ाहिर साहब आख़िर में जेके अव्हांखे बि सम्झणु चाहियूं त उहो ई आहे त हिन जेको अहिड़ो इदारो जेको सॼे मुल्क में जेका बि करप्शन थिए थो, उन जे लाइ माण्हुनि करप्ट अंसरनि जे लाइ हिकिड़े ख़ौफ़ जी अलामत बणियल आहे। त ज़रूरत इन अमल जी आहे त उन इदारे खे वधीक स्ट्रांग कजे, उन इदारे जी सपोर्ट कजे, या उनजा पर कटिजनि या उनजे दायरे खे महदूद कजे। पोइ ज़ाहिर आहे पोइ उहो परफॉर्म कीअं करे सघंदा। तव्हां बिल्कुलु सही था चओ। असल में इहे मुख़्तलिफ़ जेके क़दम खयां विया, जेके फ़ैसिला कया विया या फ़ैसिला हींअर करणु वञे पई जेका पार्लियामेंट आहे, पार्लियामेंट सुप्रीम इदारो आहे, उनखे असां सुप्रीम इदारो था सम्झूं, पर उहे जेके कानून में तरमीमूं अवाम जे मफ़ाद जे लाइ हुजणु घुरिजनि। तव्हां जेका ॻाल्हि कई त वापारियुनि खे रिलैक्सेशन ॾियण जे हवाले सां, ब्यूरोक्रेसीअ खे घणो उन जे ख़िलाफ़ु का जांचूं न करण जे हवाले सां सभु मामला आहिनि। इवन सुप्रीम कोर्ट इन हवाले सां तनक़ीद करे चुकी आहे, पंहिंजो ऑब्ज़र्वेशन ॾेई चुकी आहे त जेको कानून प्ली बार्गेनिंग जो इहो आहे, उन में तरमीम कई वञे या उनखे ख़तमु कयो वञे, सभु ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते। पर ॾिसो तव्हां, उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि हिकिड़ी पॉलिसी जेका चेयरमैन नैब ॾिनी आहे, असांखे मञणु घुरिजे त जेकॾहिं हू पॉलिसी ॾिसो त इंसाफ़ सभिनी जे लाइ हुजे ऐं नेशनल एंटी करप्शन प्लान जो हिकिड़ी पॉलिसी जोड़े उन ते हले थो। मतिलबु हिकिड़ी तरफ़ सभु प्रेशर आहिनि, सभु मामला आहिनि, उहे माफ़ियाऊं हुजनि, उहे माफ़ियाऊं मुख़्तलिफ़ शिकिलनि सूरतुनि में मौजूदु आहिनि। असां हथ पेर बि ॿधी छॾियऊं कंहिं इदारे जा, कंहिं इदारे जे सरबराह जा, त इन ते असांखे जांच इन ते कमु करणु नाहे ॾियणो। पर उन जे बावजूदि कमु करणु मुंहिंजे ख़्याल में इन्हनि सभिनी ॾुखियाईनि जे बावजूदि जेको माण्हू जंहिं इदारे जो सरबराह कमु करे थो, उनजी तारीफ़ थियणु घुरिजे। ऐं घटि में घटि अवाम सभिनी मामलनि खे ॾिसंदो आहे चङी तरह सां, जेके उहे पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि, उहे करप्ट माफ़िया हुजे, उन्हनि खे बि नज़र में रखंदो आहे। त मुंहिंजे ख़्याल में सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि चेयरमैन नैब जेको कमु करे पियो, उन खे असां तव्हांखे सपोर्ट करणु घुरिजे। जेकॾहिं चेयरमैन नैब इन हवाले सां का तव्हां असां सम्झंदासीं त कंहिं हवाले सां किथे का
कमी पेशी आहे, इदारे में जेका कोताही आहे त उनजी बि असां पॉइंट आउट कंदा रहिया आहियूं माज़ी में बि, इहो को मसइलो कोन्हे। पर जेको इदारो ऐं जंहिं इदारे जो सरबराह नेक नियती सां इहो सिर्फ़ु कमु करे त अवाम जी भलाई लाइ जेके मनसूबा जुड़नि था, जेके जिन में ट्रांसपेरेंसी न आहे, उन्हनि सभिनी ते जेकॾहिं नज़र विझे थो त उन असांखे अवाम खे उन इदारे सरबराह जी सपोर्ट करणु घुरिजे, उन इदारे जी सपोर्ट घुरिजे। इहे सरबराह इदारा ठाहींदा आहिनि, मतिलबु हिकिड़ो कंहिं इदारे जो सरबराह हुजे उहो इदारो ठाहींदो भाई, इदारा मुल्क जा हूंदा आहिनि, इदारा कंहिं फ़र्दनि जा न हूंदा। पर जेको फ़र्दु उन्हनि इदारनि जी भलाई लाइ बहितर कमु करे त मुंहिंजे ख़्याल में त उन खे सपोर्ट करणु घुरिजे। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूदि, ॾुखियाईनि जे बावजूदि हिकिड़ा जेके प्रेशर्स आहिनि, असां इन्हनि शयुनि खे शायदि महसूसु न करे सघूं, पर जेको इदारे जे अंदरि वेठो हूंदो आहे उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे उहो महसूसु कंदो आहे। उहे तमामु घणा प्रेशर्स हूंदा आहिनि, मुख़्तलिफ़ ब्लैकमेलिंग्स हूंदियूं आहिनि, सभिनी खे फेस करे ऐं इदारे खे हिकिड़ी पॉलिसीअ ते हलाए त इहो तमामु बहितर कमु आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त इनखे सपोर्ट करणु घुरिजे ऐं हुकूमत खे बि ॾिसणु घुरिजे, पार्लियामेंट में अंदरि वेठल माण्हुनि खे बि ॾिसणु घुरिजे त छो त अवाम हुननि खे वोट ॾेई मैंडेट ॾेई मोकिले थो, त अवाम जी जेको ख़ज़ानो आहे उनजो रखवालो जेको वेठो आहे त उनजी बि सपोर्ट करणु घुरिजे। आख़िर में हूंदासीं उहा खां बि चाहींदासीं त केतिरे ज़ाहिर हुन इदारो जंहिंजो एॾो वॾो रोल आहे त उनखे कीअं हथी ॾिजे, या माण्हुनि खे या मीडिया खे या ओवरऑल सभिनी खे जेको बहितर कमु करे पियो, ज़ाहिर उनजी त साराह थियणु खपे त जीअं उहो इदारो वधीक एक्टिव थिए, वधीक परफॉर्म करे। बिल्कुलु सही, ज़ाहिद साहब जी तक़रीबन सभिनी ॻाल्हियुनि खे इंडोर्स कंदे असां नेब ते माना नक़ाद बि रहिया आहियूं। नेब जो जिते असांखे का 19-20 नज़र ईंदी आहे, कहिड़ी ॻाल्हि नज़र ईंदी आहे त सख़्तु तनक़ीद जो निशानो बि बनाईंदा आहियूं नेब जी परफॉर्मेंस खे। ऐं उनखां पोइ नेब जीअं बहितरी अचे, उन करे मीडिया खे पॉज़िटिव रोल अदा करणु घुरिजे। जिते नेब जी कमी पेशी आहे उनखे हाईलाइट करणु घुरिजे, पर जिते नेब सुठो कमु थी करे त उनखे साराह करण में बुखल जो कमु न वरितो वञे। उनखां अलावा जेके बि चूंडियल नुमाइंदा, जेके बि ब्यूरोक्रेट्स आहिनि या जेके बि अवामी शख़्सियतूं आहिनि, कारोबारी शख़्सियतूं आहिनि, जेकॾहिं उन हथ साफ़ आहिनि त उन्हनि खे त बिल्कुलु वॉलंटियरली चवणु घुरिजे त असांजी अची जेको आहे सो तव्हां तहक़ीक़ात कयो त जीअं खीर जो खीर ऐं पाणी जो पाणी थिए। तंहिंजे करे अवाम जा सभु तबिका मिली करे हीउ जेको हिकिड़ो क़ौमी इदारो आहे इनखे वधीक मज़बूत कयूं, वधीक बहितर करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं, त इन में असां सभिनी जी बहितरी आहे। तमामु घणी महिरबानी अवांजी इमदाद सुमरो साहब, टाइम ॾिनो, ज़ाहिद खोखर साहब अवांजी बि तमामु घणी महिरबानी। आउं बि पंहिंजी ॻाल्हि ॿोल जो जेको इख़्तिताम आहे या पुॼाणी इन लफ़्ज़नि सां कंदुसि, तव्हां सभिनी खे, असां सभिनी खे गॾिजी करे उन इदारे जी ज़रूरु सपोर्ट करणु खपे जेको इन मुल्क जे लाइ कमु करे पियो, जेको करप्शन जे ख़िलाफ़ु कमु करे पियो, ऐं उनजी सपोर्ट करणु असां सभिनी ते फ़र्ज़ु आहे। अॼु जे प्रोग्राम मां असांखे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।